मावादर रहमान अल्लाह। और नबी ने फरमान बेदीन बेनमाजी कुरान परे रहने वाला रागन साजन में जिंदगी तबाह करने वाला ज़नान में बयान में बुशरान में जिंदगी गर्क करने वाला जॾहिं क़ब्रुनि मां क़यामत जे ॾियारे उथारिया वेंदा त नंगा ऐं उघाड़ा हूंदा ऐं अखियुनि खां अंधा हूंदा। लिमा शरतनी आमा वक़द कुंतु बसीरा चीखा कंदा अल्लाह असांजूं अखियूं काॾे वयूं चीखा कंदा अल्लाह कपड़े जी लीड़ नाहे जो शर्मगान के लिखायूं। ओ यारो सामे जी ज़मीन ते प्यारिया वेंदा। हज़ूर फरमायो ना फरमान पी न सघंदा भजंदा भजंदा भजी भजी पाण में टक्कर हणंदा पाण में हिक ॿिए में लॻंदा वरी किरंदा वरी ज़मीन साड़ींदन वरी उथंदा वरी भजंदा वरी टकरबा वरी किरंदा। महशर जो मैदान बेशुमार माण्हू न भजी सघंदा न वही सघंदा वेंदा त ज़मीन साड़ींदन बेंदा त पेर सड़ंदन। ओ मुंहिंजा अज़ीज़ो भजंदा त पाण में टकरबा भजी न सघंदा चीखा कंदा अइनल मफ़रज काॾे वञी काॾे वञूं काॾे लिकी काॾे लिकियूं न लिखण जी जाया न भजन जी जाया अंधा लगा पियाऊं नंगा लगा पियाऊं ख़बर ही नथी पए न रस्ते जी न रोड जी ख़बर ही नथी पवे टामे वारी ज़मीन मूं कीअं जान छॾाइजे। सिज नेज़े वांगुरु मथों बीठो आहे पघर में पिया गोता खाऊं। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मानीअ जे गिरह जे लाइ तड़पदा नाफ़रमान बेदीन बेनमाज़ी क़यामत जे ॾियारे पाणीअ जे ढुक लाइ सिकदा वण जी छांव लाइ तड़पदा रणियूं करे चवंदा लना मंबासना मिम्मरुकदना मावादर रहमान अल्लाह चीखा करे चवंदा त हिन ॿिया उथण खां क़ब्र में भला नबी ने फरमायो क़ब्र में भी तोने अज़ाब हलंदम क़ब्र जा ॿई पासा भिकोड़ींदन क़ब्र में विछूं ऐं नांग पिया ॾंगींदन क़ब्र में जहन्नम जे बिस्तरे ते पिया सड़ंदा क़ब्र में इन्हनि खे पिया माकोड़ा ऐं किवड़ियूं जीत जरासीम चकणंदा क़ब्र में इन्हनि खे पियो थोड़ो लॻंदो ज़रियूं ज़रियूं पिया थींदा रहंदा पोइ बि चवंदा या वैलना मंबसना मिम्मरुकदना भला क़ब्र में पोइ बि हिते त सफ़ा ज़ुल्म आहे उते पोइ बि मरी त वञूं पिया वरी ज़िंदा पिया थियूं पर हिते त मौत ई नथो अचे उते थोड़ो लगे पियो ज़रियूं ज़रियूं थी पिया वञूं वरी ज़िंदा पिया थियूं उते ज़मीन भिकोड़ ॾे पई मरी पिया वञूं वरी ज़िंदा पिया थियूं उते नांग ॾंगनि पिया वरी मरी पिया वञूं वरी ज़िंदा पिया थियूं पर हिते त मौत जो नालो ई न आहे। अइनल मौत काॾे यो मौत मारे अखियुनि खां अंधा लॻा पियाऊं उघाड़ा ऐं नंगा हूं रड़ियूं पिया कंदा टामे वारी ज़मीन ते बीठाऊं पघर में दा गोता खाऊं सिज मथों साड़े तू वञूं काॾे काॾे भॼूं काॾे लिकूं चीखा करे अल्लाह आगे रहम जूं अपीला कंदा। अल्लाह फरमाईंदो क़ाल लक्सू फिया वला तुकल्लिमून ओ नाफरमानू ओ बेदीनू ओ
ओ बेनमाज़ी ओ प्यारे नबी मोहम्मद करीम जी गुलामी जी कूड़ी दावा करण वारो अजो कोई ताज़ाम न थींदो, कोई ताज़ाम बाज न थींदी, कोई ताज़ाम अल्लाह करम करण लाइ तैयार न आया। हाणे ता इन 50 अल्फ सन 50,000 साल वारे ॾियारे ते पया तड़पो, पया सड़ो, पया पगर में गोता खाओ, पया टकरजो, पया एक ॿिए खे लताड़ियो, का बाज न थींदी, कोई राम न थींदो। यारो जॾहिं इहो 50,000 साल वारो ॾींहुं पूरो थींदो, अल्लाह आख़िर वरी ऐलान कंदो खुज़ू फग़ुल्लू सुम्मल जहीम सल्लू सुम्म फी सिलसिलतिन ज़रउहा 70 ज़िराअन फस्लुकू। ओ मलाइको हिननि जी गीचीअ में जन्म जी बाहि जा गट विझे, हिननि खे गीले गीले ऊंदे कंद जन्म जी बाहि में उछलायो त ख़बर पवनि त मां अल्लाह जी नाफ़रमाननि जो नतीजो छा आहे। इहा हालत हूंदी। वरी जॾहिं जन्म में उछलाया वेंदा, हेॾे न्यारियो नबी साईं फरमायो फ़उम्मुहु हाविया वमा अदराक मा ही नारुन हामिया। ओ साईं फरमायो मितला ज़ावऊं अल्लाह जन्म जी बाहि में ईअं बंदि कंदो जीअं अमर जे पेट में ॿार खे बंदि कंदो आहे। हजूर फरमायो अल्लाह अञा पंहिंजी कुदरत सां मां जे पेट में ॿार खे साह खणाईंदो आहे, पर बेदीननि बेनमाज़नि जन्मनि खे अल्लाह जन्म में साह खणण जी बि ताक़त न ॾींदो, साह बि न खणी सघंदा। ईअं नबी साईं फरमायो जन्म में साह मुंझंदो जीअं दुनिया जे जान में पाणीअ में साह मुंझंदो आहे। अदा पाणीअ में केॾो साह मुंझंदो आहे, तकलीफ़ ईंदी आहे कर न। मांखे दोस्त वठी हलिया सिधो आवाज़ सां वटि शिकारपुर में, चवंदे हलो त तड़ था कयूं। मां चयो हलो ठीकु आहे। पाणीअ में वरी शैतान ईंदो आहे चुरच, मांखे बि खणी चुरच ॾिने, मां रेत तारियो, थोरो अॻिते वधंदो हलियुमि, जॾहिं विच ते पहुतुमि त पेर ई निकिरी विया। पेर निकिता त बसि वञी तरो वरितो, गुड़ 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 तारा निकिरी आया। ओ यारो वरी ॿीहर गोदो आयो। कुदरत जो निज़ाम आहे, जेसि ताईं साह हूंदो आहे त माण्हू हेठि वेंदो आहे, वरी मथे खजी ईंदो आहे, वरी हेठि वेंदो आहे, गोतो ईंदो आहे, वरी खजी ईंदो आहे, पर साह वरी खणी वठंदो आहे। आख़िर जंहिं महिल मरी वेंदो आहे त पोइ तरी बीह रहंदो आहे। ओ यारो मांखे हिकिड़ो गोतो आयो, ॿियो गोतो आयो। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, दुनिया जा मज़ा मूंखां विसरी विया, मांखां दुनिया विसरी वई। मां बेबसी पंहिंजी ॾिसी हुन महिल ई दिलि में कलमा पढ़णु शुरू कयुमि त मां मरी वेंदुसि। ओ यारो आख़िर हिकिड़े दोस्त हिमत करे धिका ॾेई मूंखे किनारे ते पुॼाए मूंखे कढियो वियो, मां बेहोश थी वियुसि। आख़िर जंहिं महिल मूंखे होश आयो तॾहिं ईअं पियो सम्झां ॼण त मुंहिंजे जिस्म में साह न आहे, ऐं महीने ताईं मुंहिंजो जिस्म साणो लॻो पियो। यारो मांखे जहिड़ी 3-4 गोता आया त मुंहिंजी इहा हालत थी, ऐं जनम ॾींहुं राति पया गोता खाईंदा, पया जहन्नम में तड़पदा, उन्हनि सां छा हाल ऐं हशर हूंदो। सोचो, फिक्र कयो। मांखे 3 गोता आया त इहा हालत थी वई। ऐं नबी साईं फरमायो दुनिया में आख़िर माण्हू गोता खाई खाई मरी वेंदो आहे, जहन्नम में गोता खाईंदो रहंदो, मौत न ईंदुसि। साह ईअं मुंहिंजो पियो हेॾे निहारियो। नबी साईं फरमायो अञा माण्हू पाणीअ में वेंदो आहे, हालू चालू पाणी हेठि खणी वेंदो आहे, गोता ॾेई वरी मथे खणंदो आहे, वरी माण्हू साह खणी वठंदो आहे, वरी हेठि ॾियो वेंदो आहे, वरी मथे निकिरंदो आहे, वरी साह खणी वठंदो आहे। हज़ूर फरमायो अल्लाह मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, जन्म जी बाहि में एतिरो बि साह न खणी सघंदा। पाणीअ में जॾहिं माण्हू खे गोतो ईंदो आहे
तो वरी मुंह निकिरींदो आहे मथे, वरी माण्हू साह खणी वठंदो आहे, वरी हलियो वेंदो आहे, वरी ॿीहर गोतो। अज़ीज़ो नबी साईं फरमायो एतिरो जेको साह माण्हू दुनिया में पाणीअ में खणे थो, इहो साह बि जहन्नम में न खणी सघंदो। अल्लाह जहन्नम में उनखे बंदि करे छॾींदो, जीअं की माण्हूअ जी मुंडीअ खां वठी ज़ोरीअ पाणीअ में बंदि कजेसि, तड़पी तड़पी कीअं मरी वेंदो। नबी साईं फरमायो दुनिया में ईअं तड़पी तड़पी मरी वेंदो, पर आख़िरत में ईअं तड़पंदो रहंदो, मौत वेझो न ईंदसि। तकलीफ़ एॾी साह खे, सोचो यार, कुझु फिक्र। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, ये दुनिया वाली बाए सारी मारींदी आ, आखिरत वाली बाए साड़ींदी, पर मरण जो नालो न हुंदो। नबी साईं फरमायो दुनिया वाली बाए साड़ींदी आ त सिकोड़ींदी आ। हेॾा हेॾा पहलवान नौजवान सड़ी था वञनि, हेतिरा था थी वञनि, पर आका साईं फरमायो आखिरत वारी बाए, जहन्नम वारी बाए माण्हुनि खे साड़ींदी त सुॼाईंदी। हिक हिक जहन्नमी जी वेक वारी जाइ मर्द ऐं माईअ जी एॾी वॾी थी वेंदी जो 500 किलोमीटर जेतिरी। नबी साईं फरमायो जेकॾहिं कंहिं जहन्नमी खे खणी करे मके ऐं मदीने जे विच में विहारजे त हेॾो मके खे टच कंदो, होॾो मदीने शरीफ खे टच कंदो। हिक जहन्नमी नाफरमान बेदीन मर्द ऐं माईअ जी हीअ खल जेका ॿाहिरीं आहे, इहा हुज़ूर फरमायो 42 हथ थुली थी वेंदी सुॼी। ऐं हुज़ूर फरमायो हिक हिक बेदीन बेनमाज़ी मर्द माईअ जी जहन्नम में हेॾे निहारियो होड़ ओहद जबल जहिड़ी थी वेंदी। ओ मुझे हुज़ूर फरमायो हिक हिक बेदीन बेनमाज़ी जहन्नम जो हेठियों चप वकड़ खाई खाई विच दुन ते पियो हूंदो, मथियों चप वकड़ खाई खाई विच मथे ते पियो हूंदो। हुज़ूर फरमायो अखियूं भी लिकी वेंदनि। साईं फरमायो ज़ुबान पेरन में पई लताड़ फी अमद मुमद्दद जहन्नम जे थंबन में बदा पिया हूंदा, ज़ंजीर भी उन्हनि खे बाहि जा हूंदा, थंबा भी वे बाहि जा हूंदा। अल्लाह उन्हनि खे जेके कपड़ा पाराईंदो जहन्नम खे उहे भी बाहि जा, जेके टोपियूं पाराईंदो उहे भी बाहि जूं, जेके अल्लाह से उन्हनि खे जुतियूं पाराईंदो उहे भी बाहि जूं। हुज़ूर फरमायो घट में घट जंहिं मर्द ऐं माईअ खे अल्लाह अज़ाब कंदो, रुॻी उनखे जहन्नम जूं जुतियूं पाराईंदो, पोइ बि अल्लाह साईं उन जुतियुनि पाइण जे करे एॾो उनखे अज़ाब कंदो जो उनजो मेजालो ईअं टचका ॾींदो जीअं देगड़ीअ में पाणी बाहि ते टचका ॾींदो आहे। अल्लाह, सोचो यार, जड़ी जुतियुनि पाइण जे करे सही है, ठीक अब इहो हाल छड़ी नबी साईं फरमायो जुतियूं उनखे पारायूं वेंदियूं, तॾहिं बि उनजो दिमाग़ में मेजालो ईअं बुड़का ॾींदो जीअं पानी देगड़ीअ में बाहि जे करे टचका ॾे। खुदा जो वास्तो दो, कुछ सोचो यार, कुछ फिक्र। वाह जो हिकिड़े अल्लाह वारे लफ़्ज़ लिखिया त जंहिं शइ खां माण्हू बची सघे थो मुसलमान उन खां बचण जी कोशिश नथो करे। यानी जहन्नम जी बाहि, अदा जहन्नम खां बची सघूं था करनि न, नेक थियूं, निमाज़ी थियूं, क़ुरान जा आशिक़ थियूं, गुनाहनि खां पाण खे बचायूं, जहन्नम खां बची था सघूं। अल्लाह वारे लिखियो आहे जंहिं शइ खां माण्हू बची सघे थो उन खां बचण जी कोशिश नथो करे, यानी जहन्नम, ऐं जंहिं शइ खां नथो बची सघे यानी मौत, उन खां बचण जी कोशिश थो करे। यारो मां बीमार थी पिया, मूंखे खणो अस्पताल त मां न बचां, खणो अॼु बचे त सुभाणे मरदे, सुभाणे बचे त परीं मरदे। कुरान मजीद में अल्लाह फरमाए कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम।
वडे आवाज़ से सुभान अल्लाह जो तमाम पांजे भा अब्दुल समद इनकलाबी साहब के टेम दिया वरी भी साईं जी दिल कुशा दिया माशाअल्लाह वरी साईं जन आया हैं यो भी आलमन जो गलो ख्याल जो दरगुजर करन जमात जी मिणे ये थी है चुरपुर अल्लाह ताला सबने के समझ नसीब दे मुझा अजीजो मुझा दोस्तों मुझा भाई मौत को बची न तो लगे पर हर को मौत को बचण जी तैयारन में यारो या तांजी भुल्ला तेजे करे मौत जी तैयारी क्यों कब्र जी तैयारी क्यों अल्लाह को मुत्तकास हत्ता ज़ुरतुमुल मकाबिर कल्ला सव्वदालमून सुम्मा कल्ला सव्वदालमून कल्ला लौ तालमून इल्मल यकीन लतरवन्नल जहीम सुम्मा लतरवन्नहा आइनल यकीन सुम्मा लतुस्अलुन्न यौमइज़िन अनिन नईम वडे आवाज़ सा ओ मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तों मौत घुमंदो दो देर कब्र पुकारींदी दी देर एक दफो दुनिया जो चांस मिले तो जिंदगी दुनिया जी एक दफो मिली तो वरी बेर न मिलदो संभाले वठो अफासिबतुम अन्नमा खलकनाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन फतालल्लाहुल मलिकुल हक ला इलाहा इल्ला व रब्बुल अर्शिल करीम व मन यदउ ला इलाहा आखर ला बुरहान लहू फइन्नमा हिसाबु इंद रब्बि इन्नहु ला युफ्लिहुल काफिरून वक़ुल रब्बि इग़फिर वरहम वक़ुल रब्बि इग़फिर वरहम वक़ुल रब्बि इग़फिर वरहम वअन्त खैरुर राहिमीन एक दफो चांस मिलो तो न विञायो यार न विञायो इंशाअल्लाह चो नेक थींदा केर मुंह मोटियो आहे जो तव्हां मोटंदो संभालियो पाण वाए तो बुधी बुधी मौलवी थिया नेक बणजण जी कोशिश कयो हयाती ते कोई एतबार न आहे हाजी इमदादुल्लाह फुलो पुटो हाणे मूंखे ॾसे पियो चई भाऊ असांजे ॻोठ में छोकिरो निकितो नौजवान हीअं जो रोड बाईपास थियो टेले जो टकर ऐं ज़रियूं ज़रियूं करे छॾियसि पोइ वेचारे खे जॾहिं खणी आया हुनजो जनाज़ो त गंढ में वेड़े आया कंहिंखे मुंहुं बि न ॾेखारे सघिया जो ॾिस न जहिड़ो ईंदो जनाज़े निमाज़ पढ़ी वरी क़ब्र जे हवाले कयोसि इहा इंसान जी ज़िंदगी तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ो संभालियो पाण हाणे वरी भाऊ जो बयानु थींदो जिथां मौज़ू छॾियो अथऊं उतां शुरू कंदा जीअं मोहबत में वेठा रहो आख़िरी दुआ भाऊ घुराईंदो अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए हाणे तव्हांजे साम्हूं हज़रत मौलाना बिरादरम अब्दुल समद इनकलाबी साहब जन बयान फरमाइंदा सब मोहब्बत में वेठा रहो अल्लाह साईं समूरन के बिनी जान जूं भलायूं नसीब फरमाए।